जो हिते मुंहिंजो आहे शेल पेट्रोल पंप ज़ुल्फ़कार शेल पेट्रोल पंप सां गॾु मुंहिंजो आहे हिते इंडस हाईवे सां गॾु मुंहिंजो प्लाट आहे तक़रीबन 34,000 35,000 फुट। सो अरबाब समूह हमेशह सदाईं इहो कब्ज़ागोरी कंदो आहे, कब्ज़ागिरी कंदो आहे ऐं माण्हुनि सां मिली जुली करे ग़रीब माण्हुनि सां वेसा गातियूं करे उन्हनि खां पैसा वठी अॻिते पोइते करे कहिड़े तरीक़े सां कब्ज़ा कंदो आहे। हिन छा कयो जो हाणे तक़रीबन 2 ॾींहं थींदा हिन अची ट्रैक्टर मुंहिंजे प्लाट ते हयो, सॼो ब्लेड हयो, ऐं कोन हुउसि किथे कज़ीअ ते वियल हुउसि। पोइ मां जो शाम जो जॾहिं वापसि आयुसि मूं ॾिठो त ब्लाड लॻो पियो, पंहिंजो ब्लेड लॻो पियो आहे। सो मूं वरी पुछा की थियो आहे इहो अरबाब समय वारा माण्हू आया उन्हनि पंहिंजो कब्ज़ो कयो आहे या छा उन ते हयो अथनि। मूंखे इहा ख़बर पई हू त विया हलिया ओॾी महिल। कल्ह वरी पंहिंजो 8 तारीख़ हुई शायदि 9 तारीख़ 8 तारीख़ त तक़रीबन शाम जो 3-4 बजे मूं ते पंहिंजा ब्लॉक लाराया, सामान लारायो, मटीरियल लारायो। मूं चवां पंहिंजो प्लाट आहे त पंहिंजो मटीरियल लारायां थो। मटीरियल लाराइण खां बाद में ख़बर पई शाम जो तक़रीबन 6-7 बजे तक़रीबन 7 जो टाइम हुयो त आउं पंहिंजे घर जे दर ते वेठो हुउसि, पंहिंजी दुकानु खोले हुते वेठो हुउसि त तक़रीबन 60-70 माण्हू जंहिंमें अरबाब समूह, उनजो भाउ मोहम्मद समूह ऐं उन सां गॾु उनजो ॿियो हिकिड़ो सालो आहे जेको मुश्ताक, शायदि मुश्ताक नालो अथसि उहो, ॿिया तक़रीबन इलाही हुआ। ऐं ॾिसी सुञाणो अथसि बहरहाल, ऐं उन नाला मूंखे ख़बर न आहिनि। हिते आया, मूं वटि आया, मूंखे घटि वधि ॻाल्हायूं, मुंहिंजे दर ते आया, मुंहिंजे बदतमीज़ी कयूं, मुंहिंजी फैमिली रहे पई मुंहिंजे घर ते हिते हलां करे आया ऐं चयूं तूं केरु थींदो हुई, तूं हिते पंहिंजो ब्लॉक लाराया आहिनि। बाबा मुंहिंजी शइ आहे, ऐं पंहिंजी शइ ते लाराईंदुसि, उन में तव्हांजो छा वञे। चवंदा आहिनि असांजी शइ आहे। बाबा तव्हांजी कीअं शइ त बसि उहो ई साॻियो काबज़ी वारो तरीक़ो हिन जो, कब्ज़ाखोरी जो तरीक़ो। हिननि मूंसां बदतमीज़ी करे घटि वधि मूंसां ॻाल्हाए वरी हितां हलिया विया, वरी वञी मुंहिंजे प्लाट ते बीही उते उन्हनि ट्रैक्टर टाला घुराए करे मुंहिंजो सॼो सामान उन में लोड कयो। मूंखे नंढड़े ॿुधायो अची चइबो वाह उहो चया हू खणनि पिया सामान पिया खणनि। मां हितां जल्दी जल्दी तकिड़ो अकेलो हुउसि, न मूं वटि कुझु काशे न अकेलो माण्हू हुउसि, न मूं वटि ॿिया के माण्हू हुया न छा। उते वञी हुननि खे मूं चयो बाबा मुंहिंजी शइ आहे, मूं वटि प्रूफ आहे, मूं वटि उहो वीडियो भरियलु आहे, उहो वीडियो बि तव्हांखे ॾींदुसि, मुंहिंजो वीडियो भरियलु आहे। ऐं उन खे मूं जॾहिं चयो त बाबा मुंहिंजी शइ तव्हां छो था खणो, मुंहिंजी शइ ख़ाली कयो। चई तूं केरु थींदो आहे। ऐं उते हुननि आउं अकेलो हुउसि, 60-70 माण्हू वरी उते मूंसां अलॻि विढ़िया, बाक़ाइदे ठोंशा धक हयूं, जेको मूंसां हुन करे सघिया उहो मूंसां कयूं। ऐं उते ओॾी महिल पंहिंजो अरबाब समूह वीगो गाॾी में वेही उते मूंखे वेही कुटरायो अथसि। उते पाण बीठो हुयो, हुननि खे हलां कराए मूंखे कुटराए, उन खां बाद में तक़रीबन 10 मिंटनि खां बाद में उहो निकिरी हलिया विया, मुंहिंजो सॼो मटीरियल खणी विया हलिया। ऐं तव्हांखे उते सरज़मीन ते बि पंहिंजो ॾेखारे सघां थो पंहिंजे प्लाट ते। ऐं पोइ हुते हलिया विया, हलण वञण खां बाद में पोइ वरी मुंहिंजा माण्हू जेसिताईं आया तेसीं हे निकिरी विया हलिया। इहो मसइलो आहे, इहो सॼो सिस्टम आहे। हिननि सदाईं कब्ज़ाखोरी कई आहे, हमेशह अरबाब समूह इहो ई कंदो आहे, ग़रीबनि जे प्लाटनि ते, हिननि जे शयुनि ते, सभिनी ते कब्ज़ाखोरी करे अॻिते पोइते करे पंहिंजो हड़ ठाहे करे हर शइ करे। इहो असां बि मलक साहब जा माण्हू आहियूं, उहो बि मलक साहब जो ख़ासि माण्हू आहे, पर मलक साहब इहो हरगिज़ न चाहींदो, हुनखे न चवंदो त बाबा तव्हां वञी कब्ज़ा कयो ऐं शइ कयो। मलक साहब इन शइ जी ख़िलाफ़ु आहे। पर हाणे हीअ अलाए हिन जो अलाए कॾहिं पेट भरिबो, हीअ पंहिंजे पेट भरण जे ख़ातिर असांजी शयुनि ते कब्ज़ो करे ॿियो मिड़े ख़ैरु आहे।